तव्हांखे हमेशह सभिनी जे साम्हूं पंहिंजी रस न ॿुधाइणु खपे। सच त इहो आहे त तव्हांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे कि तव्हांखे कंहिंजे बारे में कुझु महसूसु करिणो आहे ऐं पंहिंजी सादगी ॿुधाइणी आहे। शायदि उन्हनि खे सुठो न लॻे, पर असलीअ में इहो ई चवणो आहे त तव्हांखे छा करिणो आहे ऐं तव्हांखे छा मिलंदो हिन सां। पर तव्हांजी इच्छा सां इहो ई थींदो, ख़बर अथव। पर विश्वास जे तव्हां खां प्यार सां हलणो आहे, नफ़रत सां न। तव्हां अक्सर ईअं ई कंदा आहियो। हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे ऐं मां तव्हां सां प्यार कयां थी। जंहिंमहिल माण्हू इहे सभु चवंदा आहिनि त मूंखे माफ़ु कयो, छाकाणि त हिकु टाइम हुयो जेको मां हुते न बीह सघंदी हुअसि, पर हाणे मां तव्हांखो ॿुधी सघंदी आहियां ऐं तव्हांखे छुटकारो ॾियारे सघंदी आहियां। हिन करे मां चाहियां थी त तव्हांखे सभिनीनि खे ज्ञान मिले ऐं तव्हां अॻियां वधो। पंहिंजे पाण सां तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा महसूसु था कयो। जॉयस मूंखे चयो आहे सचपच। हिन करे मां नथी चाहियां त तव्हां सभु सभा मां ॿाहिरि वञो ऐं चओ त असां ॻाल्हाइणु खपे, असां तव्हां सां साफ़ ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं तव्हां चयो आहे जॉयस मूंखे चयो। पर सचपच मां चाहियां थी त तव्हांखे ख़बर पए त तव्हां 100% ईमानदार ठही वञो प्रभुअ सां गॾु पंहिंजे बारे में। अचो ॾिसूं था वचन 8:8 में। छा हाणे सभु ठीकु आहिनि हिते? छा तव्हां सां मां इहो ॻाल्हाए थी सघां? असली में हो कंहिंजे लाइ सच न थींदो आहे जेको तव्हां आज़ादु कयो। असांखे ॿियनि जे लाइ कुझु सुठो लॻंदो आहे। छा तव्हां इहो ॿुधो? न, मूंखे न ॿुधायो। हिन सां तव्हांखे कुझु फ़ाइदो न थींदो। तव्हांजे लाइ सच इहो ई आहे, तव्हां आज़ादु कंदा। दाऊद चयो वचन 51 में, तव्हां परमेश्वर माण्हू जी सचाई चाहींदा ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा आहियो। जंहिंमहिल तव्हां उनखे सुञाणींदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। माण्हू जाम कुझु लिकाईंदा आहिनि ऐं उनखे ख़रीदारी करे उनखे लिकाए छॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां वटि कुझु बि न आहे, असांखे उधार खपे ऐं असां उन खां निपटणु चाहियूं था। हिन वक़्त सां तव्हांखे निपटण लाइ जाम कुझु करिणो आहे ऐं पोइ तव्हांखे अंदरि नष्ट करिणो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, ख़ाली तव्हां सम्झो। वचन 8:8 मां चाहियां थी त तव्हां ॿुधो दाऊद कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां प्रभु सां ॻाल्हायो। मां निर्बल ऐं जाम थकिजी पियो आहियां, मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे। हा, इहा सही आहे। मां पंहिंजी मन जी घबराहट सां करंदो आहियां ऐं प्रभु जी जेकी ॻाल्हि आहे, उहा अभिलाषा जेकी मां ॿुधायां थो तव्हांखे, उहो तव्हांखे ख़बर आहे काई लिकियलु न आहे। मुंहिंजी ताक़त घटिजी वई आहे, मुंहिंजी अखियुनि जी रोशनी घटिजी वई आहे, मुंहिंजा दोस्त मुंहिंजा विपरीत थी विया आहिनि, अलॻि थी विया आहिनि ऐं मुंहिंजा कुटुंब जा जेका माण्हू आहिनि उहे परे थी विया आहिनि। मुंहिंजा पंहिंजा मुंहिंजे लाइ जाल विछाए रहिया आहिनि उन लाइ, ऐं मूंखे नुक़सान में ॾिसण लाइ ग़लति ॻाल्हियूं चवनि था ऐं सॼो ॾींहुं धोखे जी युकित सोचनि था। पर मुंहिंजे ॿारनि जी जेके ॿुधई ई न आहे, उहो गंगुन वांगुरु आहे ऐं खोलनि था त तव्हांखे ख़बर पए। माण्हुनि जी तुलना जेको तव्हां ॿुधंदा आहियो, तव्हांखे ख़बर पवंदी आहे त उहो तव्हांजा विवाद थो करे। तव्हांजी ॻाल्हि निकिरंदी आहे त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त छा था चवनि तव्हांजे लाइ। पर प्रभु तव्हांखां इन तरह सां महसूसु कराईंदो, छाकाणि त तव्हां उन वक़्तु मुश्किल में हूंदो आहे ऐं उहो मुश्किल सां हटाइण लाइ प्रभु तव्हांजे लाइ उहा ॻाल्हि करे थो। यूहन्ना 1 में लिखियलु आहे, तव्हांखे पंहिंजे पाण सां जवाबु मिलंदो, छो त तव्हांखे उहा प्रार्थना करणी आहे ऐं तॾहिं तव्हांखे उहो ॾिसण में ईंदो ऐं इन तरह सां तव्हांजी ॻाल्हि चालू थींदी। उहो जाम थकिजी पियो ऐं ॻाल्हाइणु शुरू कई। हुन प्रार्थना जे बारे में प्रभु सां ॻाल्हाई। मूंखे इहो जाम प्यारो लॻंदो आहे जंहिंमहिल चए थो, प्रभु मूंखे जाम सुठो महसूसु थींदो आहे, मां जाम दुखी आहियां, मां हिन खां जाम थकिजी पियो आहियां, मूंखे हिन खां ख़राबु कोन थो लॻे। मुंहिंजी पहचान जो हिकु माण्हू, हर माण्हू मुंहिंजो बुरो था चाहिनि, मूंसां ख़राबु व्यवहार था कनि ऐं मूंखे चवनि था कि मां इहो वांगुरु आहियां ऐं हिन वांगुरु आहियां, मुंहिंजे लाइ सभु ॻाल्हियूं था कनि। पर मां पंहिंजो मुंहुं बंदि रखंदसि ऐं मां नकारात्मक ऐं शिकायतूं न कंदसि, मां तव्हां सां ॻाल्हाईंदसि। पर मूंखे तव्हां ते विश्वास आहे ऐं मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां। ऐं दाऊद असांखे इहो कर्म ॿुधायो आहे प्रभु खे ॿुधाइण लाइ त तव्हांखे छा महसूसु थो थिए ऐं तव्हांखे छा खपे। तव्हांखे हिकु फ़ैसिलो करिणो आहे ऐं तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे उन जे बारे में सोचणो आहे।
मुंहिंजे वीचार सां तव्हांखे चैन मिली सघंदो आहे। ऐं अगरि तव्हां पंहिंजी ॻाल्हियूं ऐं चओ था प्रभु मूंखे ख़राबु नथो लॻे, तव्हांजी महिरबानी प्रभु, मां नाराज़ न आहियां जॾहिं तव्हां असल में नाराज़ थींदा। हिन करे तव्हां चओ प्रभु मूंखे ख़राबु लॻंदो आहे, मां नाराज़ आहियां। छा तव्हां मूंखां उमेद कयो था कि मां हितां वञा ऐं माण्हुनि सां ॻाल्हायां, सुठो व्यवहार कयां? मां इहो चवां थो प्रभु कि मां इहो ई चवंदसि, जेसिताईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न कंदव, मुंहिंजी मदद न कंदव, त मां इहा ॻाल्हि कंदो रहंदसि। तव्हां मां केतिरा माण्हू इहा तरीक़ा सिखी सघंदा आहिनि? प्रभु उहो बि सम्झी सघंदा आहे कि तव्हांखे छा महसूसु थींदो आहे। इन करे उहो तव्हांखे तंग न कंदा आहिनि ऐं नाटक न कंदा आहिनि, तव्हांखे धर्मी ठाहिण लाइ उहो चवंदा आहिनि। ईअं लॻे थो कि मञो प्रभु सच चयो आहे। हिन जो हिकु सुठो मिसाल ॾियां थी तव्हांखे। लूक 5 में इहो आहे जेको मूंखे प्यारो लॻंदो आहे। ऐं ॿियो माण्हू जेको ईमानदार आहे पंहिंजी भावना जे बारे में तव्हांखे ॿुधाए थो, आख़िर में सुठो कमु कई ऐं जे माण्हू भरपूर आशीर्वाद वरितो, तव्हांखे ख़बर आहे त उनजो जीवन सफल थी वेंदो आहे। हिन सां छा के ॿिए जी मदद न थींदी? हा, ज़रूरु थींदी। हिन सां तव्हांखे इच्छा हुजणु ज़रूरी न आहे, पर सुठो व्यवहार करणु ओतिरो ई ज़रूरी आहे। तव्हांखे उहो कमु पूरा करणा आहिनि ऐं इन जे करे इहो ज़रूरी न आहे तव्हांजी इच्छा पूरी थिए थी कि नथी थिए। ऐं तव्हां चओ था त तव्हांजी भावनाउनि खे जाम ठेस लॻी आहे, तव्हां उनजो इस्तेमालु नथा करे सघो। प्रभु जे वचननि सां सिखो, उनखे पूरो कयो ऐं वक़्तु कढो पंहिंजी भावनाउनि खे क़ाबू में करण जो, उनखे महसूसु थियण जो। तव्हांखे महसूसु नथो थिए इन ॻाल्हियुनि ते, इहे ॻाल्हियूं चवणु बंदि कयो। माण्हू चवंदा आहिनि तव्हां ईअं कीअं करे सघंदा आहियो? मां चवंदी आहियां मूंखे ख़बर न आहे मां ईअं कीअं करे सघंदी आहियां, छो त शायदि मूंखे इहो बि ख़बर न आहे त मां हिन खां सुठो महसूसु न कंदी आहियां कि कंदी आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे केरु कॾहिं जॾहिं 30 सालनि खां करे रहियो आहे ऐं मूंखे प्यारो लॻंदो आहे, जे मां कॾहिं इहो कयां, ज़रूरी न आहे त मूंखे हर वक़्तु कमु सुठो लॻे जेको मां कंदी आहियां। ऐं हिन में कुझु ग़लति न आहे, इहा काई ख़राबु ॻाल्हि आहे। अगरि मां तव्हांखे ॿुधायां थी, मां तव्हांखे ईमानदारी सां ॿुधायां थी ऐं उमेद थी कयां त तव्हां बि इन खां मिसाल वठंदा ऐं तव्हां जेको चवंदा तव्हां पाण चवंदा पंहिंजे जीवन में प्रभु सां गॾु पूरो कंदा। पौलुस तिमुथियुस खे चयो, जेको तव्हां नौजवान प्रचार कंदो आहे, ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी केतिरो मौसम हुजे त तयारु हुजे हा ऐं उनखां सुविधा सुठो महसूसु थियणु ज़रूरी न आहे हुनखे करण लाइ। ऐं असांखे सुठो महसूसु थियण जी जाम आदत थी चुकी आहे। मां चाहियां थी त तव्हां असांजो मनोरंजन थिए ऐं असां इहो ज़रूरी न आहे कि असां हर वक़्तु मनोरंजन थिए त असांखे ख़बर पए त असां छा था कयूं। अहिड़ा कुझु कमु करणा पवंदा जेके तव्हांखे ॿुधायां थी। लूक 5 में असुल में इहे वचन लॻभॻि 20 साल पहिरीं मुंहिंजे लाइ जाम महत्वपूर्ण हूंदो हुयो, छो त प्रभु मूंसां ॻाल्हायो ऐं मूंखे चयईं त तोखे इन जे बारे में बिल्कुलु ख़बर न हुई। मूंखे ख़बर न पई, मां जाम ख़ुशि न आहियां। मूंखे ख़बर न हुई त मां छा करे रही आहियां, मुंहिंजो कमु छा थी रहियो हुयो, मूंखे ख़बर न हुई। मूं वटि टी-शर्ट हूंदी हुई ऐं मां ख़रीद कई टेप्स ऐं सॼो मसीहो कमु कंदी हुअमि, तॾहिं बि सच में ख़ुशि न हुयमि। जंहिंमहिल अॼु मां जाम ख़ुशि आहियां, जंहिंमहिल मूंखे ख़बर पई त जेकी सची ॻाल्हि आहे उहा मुंहिंजे साम्हूं अची वई आहे। प्रभु अगरि हिन हफ़्ते मूंखे उपलब्धि न मिली त हलो बि असां इन जे बारे में परमेश्वर खे चेतावनी नथा ॾेई सघूं हुनखे छा करणु खपे। उहो इहो ॿुधणु था चाहिनि, प्रभु मुंहिंजो वक़्तु तव्हांजे हथ में आहे ऐं तव्हां ते विश्वास आहे, तव्हां बिल्कुलु सही वक़्त ते मूंखे ॿुधाईंदा छा खपे ऐं छा न खपे। तव्हांखे सभु कुझु ख़बर आहे, तव्हां छा ॾींदव। मूंखे महसूसु थींदो आहे अगरि तव्हांखे इन हफ़्ते कुझु बचणो आहे ऐं तव्हांखे उहो महसूसु थींदो ऐं ख़बर आहे ऐं मां कंदसि, छाकाणि त तव्हां मुंहिंजी ताक़त आहियो। लूक 5:1 में जॾहिं भीड़ उन ते किरंदी हुई ऐं परमेश्वर जो वचन ॿुधंदी हुई ऐं हो गनेसरत जी जाली जे किनारे बीठो हूंदो हुयो ऐं उनखे ख़बर पवंदी किनारे ते ॿेड़ियूं लॻल ॾिठियूं ऐं उनखे चयईं त मछलियूं तव्हांखे ख़बर आहे किथे मिलंदियूं। उन चयईं त उन जे साम्हूं वञी करे चढ़ी करे उनखे
हलो तॾहिं हो वेही करे ॿेड़ी खे माण्हू खे थोरो अॻियां वठी वियो ऐं चयईं त तव्हांखे छा खपे, कीअं ॿेड़ी हलाइणी आहे। ऐं उन ॻाल्हाइण बंदि कयईं। उन चयईं पीटर, इहो जेको पाणी आहे गहरो पाणी, उन में हठी हल असांखे। हाणे प्रभु मूंखे चयो अथई त मूंखे गहराई में वञिणो आहे। इन जे बारे में तव्हांखे ॿुधायां थी, जेको वचन जी तरफ़ हलूं था उनजो मार्गदर्शन मिलियो शब्द ॾिसणु। गहरे पाणी में वञी करे ऐं पंहिंजो जाल विछायो। अगरि तव्हांखे जाम खपनि त विश्वास कयो, मां जाम चाहींदी हुयमि कि आशियनि सां भरियल ट्रक मुंहिंजे पुठियां अचे ऐं आशीष जे उते विच में शइ त जाम थकिजी पई हुयसि। मूंखे विश्वास हुयो त मूंखे कुझु ॾिसणु ॿुधायो हाणे। ऐं मूंखे इहो प्यारो आहे जेको पतरस चयो, उनखे सच जवाबु ॾिनो। प्रभु, असां सॼी राति महिनत कई, वचन 5 में आया, असां थकिजी पिया आहियूं, असांजे जाल में कुझु न पकड़ियो आहे। अचो अॻियां वधण खां पहिरें इन जे बारे में थोरो ॾिसूं था ऐं चर्चा कयूं था। कल्पना कयो, सॼी राति मछलियूं पकड़ी रहियूं आहिनि ऐं अञा कुझु साम्हूं न आयो आहे। मछलियूं पकड़ण वारो हुयो, उन जे हथ में कुझु न आयो। अगरि कोई कुझु सॼी राति मछलियूं पकड़ण ऐं हुन जे हथ में कुझु बि न अचण, ऐं उहो जाम मछुआरो दुखी थी वियो। उनखे लॻो त मां निर्भर आहियां, मुंहिंजो विश्वास दुखी थी वियो आहे, मां उदास थी वियो आहियां। उहो गुस्से में अची वियो ऐं उन जे जाल में जाम जेकी ज़लन साफ़ हुई उहो साम्हूं नज़र पई अचे ऐं पंहिंजी नाव खे। ऐं प्रभु चई, हो मां चाहियां तो तूं वापसि वञ गहरे पाणीअ में। हलो बि, तव्हां मां केतिरनि जी जीवन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ ई ग़लति आहे, छा तव्हां गहराई में न आहियो। तव्हां हाणे छिले करे पाणीअ में हली वञो, उते गहरे पाणीअ में, ऐं धरतीअ खां वञी करे उन्हनि तां नियंत्रण में रहो ऐं उन गहराई में वञी करे उहो ॾिसो जेको तव्हांखे ॾिसणो आहे। ऐं हर दफ़े तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां विसारे करे वापसि था अचो, पर प्रभु तव्हांखे उते ई थो वठी वञे। उहो सभु ख़तमु थी वेंदो हिकु ॾींहुं, छाकाणि त उन मुंहिंजे लाइ कुझु न चयो आहे ऐं मूंखे ख़बर न आहे मां हिनखे कीअं संभालींदमि, मां हिन खां छा कयां, मूंखे ख़बर न आहे मां हिन खां कीअं कयो। उहो प्रभु आहे। हुनखे पतरस चयो, मां वापसि पाणी में न वेंदसि ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो इहो कुझु न थींदो। मां सोचां थो त असांखे अॻियां हलणु खपे, ठीकु आहे। मां चवां थो त तव्हांखे इच्छा न आहे, पर हाणे ॿिए वचन ते ध्यानु लॻायो। तॾहिं बि तुंहिंजे इच्छा अनुसार मां कंदसि, मां वरी जाल विछाईंदसि। मूंखे प्यारो लॻंदो आहे इहो जाम, मां वरी जाल विछाईंदसि। मूंखे जाम वणंदो आहे जंहिंमहिल माण्हू चवंदा आहिनि त मूंखे इहो महसूसु नथो थिए ऐं मां चाहियां त मूंखे इहो महसूसु थिए। परमेश्वर चए थो, वाह, इहो हिकु गहरी मसीह ॻाल्हि आहे ऐं दिलि खे छुअण वारी ॻाल्हि आहे, जेको तव्हांखे सिर्फ़ु इहो करिणो आहे त तव्हां चाहींदा आहियो। सोचींदा आहियो तव्हां महसूसु कीअं कंदा, तव्हांखे इहो करिणो आहे। मां ईअं सोचींदमि, रॉबर्ट वांगुरु वरी चओ, मां चाहींदो आहियां, सोचींदो आहियां, चाहींदो आहियां, सोचींदो आहियां, चाहींदो आहियां, सोचींदो आहियां। आमेन। मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। मां इहो नथो चवां मुंहिंजो छा थींदो, मूंखे इहो सोचणो न आहे। मां तव्हांखे चवां थी इच्छा न कयो। हा, तव्हांखे इहो ग़लति माण्हू आहे ऐं तव्हांखे माफ़ी घुरणी आहे। तव्हांखे हे नाटक करणु बंदि करे छॾियो। हा, उहो प्रभु आहे, तव्हांखे ख़ुशीअ में ॾिसणु चाहे थो। धार्मिक माण्हू ठहो ऐं तव्हांखे चवणो आहे त तव्हां दिलि सां चयो, ईअं नाटक न कयो प्रभु जे साम्हूं। प्रभु जी गहराईअ खे तव्हांखे सम्झणो आहे, तव्हांखे बचाइणो आहे। मां कंदमि इहो सभु चवणो आहे। ग़लति अखर तव्हांखे इस्तेमालु न करणा आहिनि। मां प्रभु जी स्तुति कंदमि, मां प्रभु जो मंगन ठहंदमि, मां पंहिंजो दाशमाशय चढ़ावो ॾींदमि, मां प्रभु जे रस्ते ते हलंदमि, मां पंहिंजनि वादनि खे पूरो कंदमि, मां पंहिंजे भावनाउनि खां मार्गदर्शन न वठंदमि, मां सच ॿुधाईंदमि। मां कीअं महसूसु थो कयां, मुंहिंजे वीचार सां माण्हुनि खे भावनाउनि जो मार्गदर्शन वठण जो हिकु कारण हूंदो आहे। उन्हनि जे बारे में ईमानदार न ठहो।
मूंखे सचुपचु लॻे थो कि मां प्रभु मूंखे कुझु ॾेखारियो आहे ऐं मूंखे ख़बर न आहे मां इन जी क़दुरु कीअं कंदसि, पर मूंखे ख़बर आहे त मूंखे सिखणो आहे ऐं मूंखे अध्ययन करणो आहे। सच ॿुधायो, ढोंगी थियणु बंदि कयो, ढोंगी ऐं धर्मी थियणु। प्रभु खे सच ॿुधायो जेको तव्हांखे महसूस थो थिए। तव्हां हुन खां पोइ चओ तव्हां इहो कंदव छो त तव्हांखे इहो वणंदो, छाकाणि त तव्हांजी इच्छाउनि खां वधीक उहो तव्हांखे जेको तव्हांखे खपे। ख़बर अथव मां 9 सालनि जी उमिरि खां सिगरेट पीअंदी हुयसि ऐं मां शुरू करे छॾी हुई। मूंखे जाम वणंदी हुई, जाम सुठी लॻंदी हुई, मूंखे मज़ो ईंदो हुयो। मां सिगरेट न पई छॾणु चाहियां, पर प्रभु मूंसां निपटे रहिया। मां जेको कंदी हुयमि उन लाइ उदाहरण सुठो न आहे, पर मां सिगरेट छिकण वारी बुराई ॻाल्हि चवंदी हुयमि ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहो ग़लति आहे ऐं ओतिरी ख़राबु शइ आहे। पर जॾहिं तव्हां सिगरेट सिहत लाइ सुठी न आहे, आम्हूं साम्हूं माण्हू लाइ सुठी न थींदी आहे, परमेश्वर मूंखां इहो निपटी रहिया हुया। मां उहो न पई करणु चाहियां, मूंखे मुंहिंजी सिगरेट सां जाम प्यारु हो। मुंहिंजी अहिड़ी सोच हुई दिमाग़ में, अगरि मां सिगरेट पीअणु बंदि करे छॾींदमि त मां मोटी थी वेंदमि। हिन करे मां इहो बहानो ठाहींदी हुअमि। पर आख़िरकार जॾहिं मां सिगरेट छॾी, मूंखे उहा प्यारी हुई, पर मूंखे प्रभु जाम प्यारो आहे। मां सिगरेट छिकण खां वधीक उहो चाहींदी हुअमि जेको परमेश्वर चाहींदो हुयो ऐं मूंखे चयईं, ऐं मां कष्ट सहियो 3 ॾींहंनि ताईं ऐं पोइ मां आज़ादु थी वियसि ऐं इन ॻाल्हि लाइ लॻभॻि 30 साल थी विया। मूंखे सचुपचु विश्वास आहे कि कई दफ़ा असांखे बिल्कुलु सच चवणु खपे, पर सच परमेश्वर इहो आहे, असांखे इहो न करणु खपे। मुंहिंजो पति देव मूंखे जाम दफ़ा चवंदो हुयो, मूंखे ज्ञान प्राप्त थींदो हुयो ऐं उहो सिगरेट पीअंदा हुया ऐं मां हुननि खे हमेशह चवंदी हुयसि त सिगरेट छॾे ॾियो। मां छॾे ॾिनी आहे, तव्हां बि छॾे ॾियो, मां बंदि कई आहे, तव्हां बि ॾिसो। जाम दफ़ा ईअं ॻाल्हियूं थींदी हुई। मां चवंदी आहियां महिरबानी करे पंहिंजो मुंहुं बंदि कर, ऐं परमेश्वर मूंखे चयो अथई तूं विच में न अचु। इहा ॻाल्हि आहे जेकी असां सम्झी वञूं ऐं असांखे सम्झ में अची वञे इहो छा आहे। आमेन। त देव ऐं मां सचुपचु सिगरेट छिकणु बंदि कई ऐं हुन मूंखे चयईं त सिगरेट छिकण सां असांखे कुझु करणो पवंदो आहे ऐं जाम ॻाल्हियूं आहिनि। प्रभु खे चयईं मां सिगरेट छिकंदो रहंदमि हमेशह जेसि ताईं तव्हां मुंहिंजी इच्छा दूर न कंदव। ऐं ॿिए ॾींहुं उथण खां पोइ उनखे इच्छा ई न थियसि। छो इहो तव्हांखे गुस्सो नथो अचे कि तव्हांजी सिहत ख़राब थी थिए? सम्झो त असल में इहो छा आहे ऐं प्रभुअ ते निर्भर कनि था पूरी तरह सां। परमेश्वर उन समस्या सां निपटण जी मदद लाइ तव्हांखे शरीर में कमु करणो आहे। जाम कोशिशि कंदो आहियां ऐं चवंदा आहिनि त असांखे असफलता मिली आहे, सभु कुझु ईअं ई चवंदा आहिनि हमेशह। मां मञींदी आहियां त केतिरा दफ़ा प्रभु मूंखे कठिन मार्ग ते वठी वेंदा आहिनि ऐं सेवकाई हलाईंदा आहिनि। हिन करे मां माण्हुनि खे सम्झाईंदी आहियां ऐं चवंदी आहियां पंहिंजे अनुभव सां जेको सहन कंदा आहिनि। मूंसां गॾु केवल हिकु मुंहिंजो मतिलबु आहे परमेश्वर मुंहिंजे जीवन में जाम चमत्कारी रूप ॾेखारिया आहिनि ऐं मुंहिंजे प्रचार सां तव्हांखे सभु कुझु चमत्कार नज़र ईंदो आहे। सिर्फ़ु हिकु दफ़ो चमत्कार दुबारा मुक्ति मिली वेंदी आहे, तव्हांखे ख़बर पवंदो आहे तव्हां सिखी विया। वचन पढ़णो पियो, प्रार्थना करणी पई, परमेश्वर सां गॾु करणो पियो। हिन करे अगरि तव्हां पंहिंजे चमत्कारी प्रतीक्षा करे रहिया आहियो, प्रभु तव्हां सां गॾु आहे। उहो पाण ई हिकु चमत्कार आहे तव्हांजे साम्हूं। उहो हमेशह तव्हांखे नंढे रस्ते ते वठी वञणु नथो चाहे। केतिरा दफ़ा तव्हांखे उन वांगुरु हलणो आहे जेको तव्हांखे जाणी बुझी करे लंबो रस्तो हुजे, तव्हांखे उहो सिखणो पए ऐं तव्हां उहो सिखी वञो ऐं तव्हांखे ख़बर पए त जीवन में कीअं उनजो इस्तेमालु करणो आहे। हिन मूंखे सिगरेट छिकण खां कष्ट थियो ऐं उन मूंखे चयईं त तूं सम्झी वञ। हाणे मूंखे ख़बर न हुई त देव इहो सम्झंदो।
छो त हुनखे लॻंदो आहे ॿिए के तरीक़े जी उपलब्धि मिली हुई। मां सच में मां मञिया थी त असांखे सम्झण लाइ जाम तकलीफ़ थींदी, पर जाम अहिड़ी शयूं आहिनि जेके असां जाम उन खां निकिरण पिया, जाम जाम धीरे धीरे दुखनि सां उहो गॾु अचनि पिया। प्रभु हुन सां गॾु लंबे रस्ते ते आहे, उहो कठिन आहे पर उहो हुन सां गॾु आहे ऐं उहो चए थो तव्हां हिन ते हलो ऐं तव्हां तुलना कयो उन ॻाल्हि जी जेको प्रभु चए थो, ऐं उनखे पंहिंसां गॾु अचो लुक पंजो ॾिसूं वरी। तुंहिंजे चवण सां ॿी ज़ाल मां विछाईंदसि 5-6 जॾहिं मां हुन चई लुक 5:6 में उन्हनि इहो कयो जॾहिं हुननि वटि जाम मछलियूं अची वयूं। हुननि जो जाल फाटण लॻो ऐं उन्हनि पंहिंजे साथियुनि खे जेके ॿेड़ीअ में वेठा हुया उन्हनि खे इशारो कयो कि तव्हां अचो असांजी मदद कयो, ऐं जेके ॿियनि ॿेड़ियुनि में वेठा हुया उन्हनि अची करे मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे ऐं मूंखे इहो लॻंदो आहे त इहो जाम धन्य आहे ऐं सुठा ॻाल्हि आहिनि जेके तव्हांखे ॿुधायां थी त उन्हनि वटि जाम मछलियूं अची वयूं ऐं उन्हनि जाम सुठो व्यवहार कयो, ऐं उहो जाम सुठो वीचार सां थियो हुयो छाकाणि त उनजी इच्छा न हुई पर त बि प्रभु ॾिनई ऐं उनखे सेखारियईं त ॾिस जाल विझण में छा आहे। पक ई जाम सुठी ॻाल्हि आहे त अगरि तव्हां इहो चाहींदव त तव्हांखे छा खपे त उहो तव्हांखे जाम कुझु मिलंदो, पर तव्हांखे उनजो इस्तेमालु करणु अचणु खपे जीवन में। जॾहिं प्रभु तव्हांखे कुझु करण लाइ चए थो आसे पासे में जाम माण्हू मिलंदा, उहे तव्हांखे आसीस ॾींदा ऐं मूंखे ख़बर आहे मां आशा थी कयां अॼु हिते कोई अहिड़ो आहे जेको पंहिंजी भावना सां जीअण बंदि कंदो। तयारु थी वञो पंहिंजी ॻाल्हियुनि ते ऐं उहे ॻाल्हियूं दॿाइण बंदि करे छॾियो, नकारात्मक भावनाऊं हटाए छॾियो, पंहिंजी ॻाल्हि हमेशह रखो। मुंहिंजे ख़्याल सां जाम दफ़ा असांजी ॻाल्हियूं असांखे हताश करे छॾींदियूं आहिनि, नाराज़ करे छॾींदियूं आहिनि। अहिड़ी ॻाल्हियुनि जे करे असां शारीरिक रूप सां जाम बीमार थींदा आहियूं। अहिड़ी ॻाल्हियूं जेके असल में असांखे निपटाइणु खपे। असांखे इहो महसूसु थींदो आहे त असां इन जे विच में कहिड़ी समस्या में हली विया आहियूं, छो त असांखे अहिड़ी ॻाल्हियूं सहन न थींदियूं आहिनि। तव्हां चवंदव मनी वञ हो ॻाल्हियुनि लाइ तयारु न हो, तव्हां ॻाल्हायो उनखे ॿुधणु खपे। अगरि तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त पाण खे हिकु कमरे में बंदि कयो ऐं परमेश्वर सां ॻाल्हायो। इहो असांजो रुख न आहे, इहो असांखे मुश्किल में विझण वारो रहस्य आहे। आहे त असां प्रभु सां गॾु वधीक गहरा रिश्ता चाहियूं था ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त असां सिखूं उन विश्वास करणु जेको बि असांखे महसूस थो थिए। मां सम्झां थी हे कठिन आहे। मूं वटि तव्हां लाइ हिकु ख़बर आहे जेकी मां तव्हांखे ॿुधायां थी इन संदेश खां पोइ। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉइस मायर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था, असां आभारी आहियूं। असां पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि जी जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि माण्हुनि खे रोटी खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे सुसमाचार ॾींदा आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधननि जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉइसी जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुआ जॉइस मायर मिनिस्ट्री जा दोस्त ऐं भागीदार।